ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व नबियना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक व मा क़ला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल जी मोहब्बत से इमामुल अंबिया जी मथा दुरूद पाक पढ़ो। ये शोर बंद करावे या वे ही रही जाने के बाहर ये शोर हो तो क्यों शोर बंद करा। कुरान मजीद जे मंजिल जी अभेद भी है। बारन जो मर्द वड़ा पैदा शोर कर अल्लाह से फरमाते जरे मुझे कुरान पढ़ी हो तो चुप करे बुधो आराम ऐं सुकून सां। यानी बकम अल्लाह पाक हिन इंसानन के दिशान टियों कम अल्लाह जो है। वही बकम कहिड़ा त अल्लाह फरमाए जरे मुझे कुरान पढ़ियो वञे त तव्हां चुप करे कुरान ॿुधो। छो त इब्तिदा में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे कुरान मजीद पढ़े पियो त काफ़र शोर कनि पिया त पाण बि न ॿुधऊं जे ॿियनि खे बि सम्झ में न अचे। अल्लाह पाक उन जे जवाब मुक़ाबिल में फरमायो त न जरे मुंहिंजो कुरान पढ़ियो वञे तव्हां चुप करे ॿुधो आराम सां ॿुधो। व अनसितू अल्लाह पाक फरमाए त पोइ सुकून सां दिल जे तवज्जो सां पोइ फरमाई त लअल्लकुम तुरहमून। ॿ कम तव्हां कयो टियों कम मां अल्लाह जो आहे। जॾहिं क़ुरान खे अदब ऐं एहतराम सां चुप करे ॿुधंदव त मां अल्लाह तव्हांजो झोलियूं रम सां भरे छॾींदुसि। दुरूद शरीफ़ पढ़ंदव। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है।
मोहम्मद की मोहब्बत दीन हक के शर्त अव्वल है। अगर इसी में हो कुछ खामी तो सब कुछ नामुकम्मल है। मोहम्मद की मोहब्बत आन मिल्लत शान मिल्लत है। मोहम्मद की मोहब्बत रूह मिल्लत जान मिल्लत है। मोहम्मद की मोहब्बत खून रिश्तों से बाला है। ये रिश्ता दुनियावी रिश्तों से बाला है। इस नाम की बरकत दिल उशाक से पूछो। इस नाम की बरकत दिल उशाक से पूछो। जाना जा उसमें जो लिया नाम मोहम्मद। निस्बत मुस्तफ़ा क्या है, निस्बत नहीं तो बख्शिश नहीं। खुद खुदा ने अपने महबूब से कहा जो तेरा नहीं वो मेरा नहीं। मुअज़्ज़ज़ हज़रात वाजिबुल एहतराम मुख्तसर टाइम के अंदर जो अध कलाक टाइम मिलो मां मुबारक बात हो जा उन बच्चन के जन बच्चन के अल्लाह कुरान मजीद नसीब फरमायो आई उनजे अजीजन करीबन मिटन माटन अबे अम्मा के आई मुबारक के लायक ये उस्ताद आ जाए। उस्ताद या मेहनत करे इन बच्चन के कुरान मजीद पढ़ायो आई मुबारक उन इदारे वारन के जेके ने इदारे सां पांजो माली जानी तावन रखन था पिया। जो तो अल्लाह पाक फरमाता सुम्मा औरसनल किताब अल्लज़ीना इस्तफ़ैना मिन इबादिना। अल्लाह फरमा मां अल्लाह पाक पांजे बानन मां जन के चूंडी दो पांजे किताब ला चूंडी दो। ये अल्लाह जी चूंडा जो अल्लाह पाक उनके कुरान मजीद नसीब क्यों है। दुआ ये है अल्लाह पाक इन ज्ञान के इन बचन के जन भी कुरान मजीद पढ़ियो अल्लाह पाक इन्हन के अमल करण जी तौफीक अता फरमाए। प्यारा दोस्तों जेका मां सूरह ज़ुहा मां चंद आया तो तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं। इहा मक्की सूरत आहे, 10 आयतन ते मुश्तमल आहे, पर मां सिर्फ तव्हांजे आॾो 4 आयतूं तिलावत कयूं। इन जो शानी नुज़ूल आहे त हर नबी जी दिल आज़ारी हर उम्मत कई। हर नबी जे उम्मती हर नबी जी दिल आज़ारी कई। वऊज़ू फी सबीली अल्लाह पाक फरमायो त मुझे बानन के मुझे रस्ते में ॾाढो ईज़ायो, ॾाढा दुख ॾिना विया, ॾाढी तकलीफ़ ॾिनी हुई। वो मसलो कहिड़ो, मसलो सिर्फ तौहीद जो जो जंहिं भी नबी अल्लाह जी इब्तिदा में वादात बयान फरमाई। हर नबी जे कलमे के अंदर इब्तिदा में चाहे ला इलाहा इल्लल्लाह ॾाढे चओ छाए ला इलाहा इल्लल्लाह पोइते आदम सफ़ीउल्लाह उनजी सिफ़त अॻिते ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीयुल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह यूसुफ सिद्दीकुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दाऊद खलीफतुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। पर मुझे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कलमे के अंदर अजीब मसलो खत्म नबूवत जो मसलो कलमे के अंदर बंदा और जेके दावा कन था आई जेके कोशिश कन था त खत्म नबूवत जा मुनकर जेके काजानी काफर उन्हन के असां पजाओ हुकूक जो उन्हन जो हुकूक कोई ना है।
काफर मुल्क के अंदर जिम्मी थी रही सके तो जो तो काफर बाणियो काफरा और मारे चो उहे एडो इस्लाम सा धोखो कोन था कन जेडो ये था कन मिर्जाई काजानी मुझे अरबी शासन जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह छा ॾाढे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला नफिया ला नफी इनकारा ला कोई इला ना है ला न वण इला ला न घोड़ो इला ला न चंद्र इला ला न सिज इला ला न सितारा इला ला न कोई वली इला ला न कोई नबी इला ला कोई इला ना है इल्लल्लाह पूरी कायनात जो इला माबूदात है को अल्लाह इन मसले से जड़ो मुहम्मदुर रसूलुल्लाह सब जो सल्लल्लाहु आने चा अल्लाह जे तो ही जो इकरार पोते मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे मोहम्मद अल्लाह जो मशरिक वारो पढ़े तभी चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह का सवाब इलाह कोने मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे मगरिब वारो पढ़े तभी चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह का सवाब इलाह कोने मोहम्मद अल्लाह जो रसूल आए जुनूब शुमाल वारो पढ़े फर्शी अर्शी पढ़े मर्द पढ़े औरत पढ़े जिन्न पढ़े मलाक पढ़े दावा तो करता माबूद अल्लाह का सवाब कोने मोहम्मद अल्लाह जो रसूल आए बे के कूड़े नबी जी जरूरत ना है इते मुस्तफा साहब जे जिसमें अतर जो ऐलान है रिसालत जो ऐलान रिसालत जो ऐलान मोहम्मदुर रसूलुल्लाह मोहम्मद अल्लाह जो रसूल है पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के के अंदर मौजूद हैं पर मुझे साईं जी नबूवत पूरी कायनात जे अंदर आ जो त इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ अल्लाह फरमा सारी कायनात जो रसूल मां अल्लाह मोहम्मद के करे मोकलियो आ मुझा साईं ताइफ जे मैदान में बीठा पर नबूवत मुझे साईं जी पूरी कायनात जे अंदर आ दुनिया वारो रब्बे काबा जो कसमा मुझा साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे हुजरे पाक में आराम रहन पर मुझे साईं जी नबूवत पूरी कायनात जे अंदर आए मुझा साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जे मैदान में बीठा हन पर मुझे साईं जी नबूवत पूरी कायनात जे अंदर आ मुझा साईं करीम सल्लल्लाहु ओदे खंदक तबूक जे मैदान में बीठा हन पर मुझे साईं जी नबूवत पूरी कायनात जे अंदर आ मुझा साईं करीम सल्लल्लाहु अल्लाह अकबर हजरत जाबिर जे घर मौजूद आन पर मुझे साईं जी नबूवत पूरी कायनात जे अंदर आए दुनिया वारो मुझो साईं गार जे अंदर मौजूद आ पर मुझे साईं जी नबूवत पूरी कायनात जे अंदर आ इन वक्त मुझो साईं पांजे रोज अतर में आराम अला पर मोहम्मद जी नबूवत पूरी कायनात जे अंदर तमा अर्ज कम मुख्तसर जो को इख्तिलाफ उम्मत जो नबियन सा हो तो ही मुझे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ऐलान किया था इन्ना मुकानु इज़ा क़ील लहुम ला इलाहा इल्लल्लाह पानी जा पूजारी बाह जा पूजारी चंद्र जा पूजारी सितारन जा पूजारी सिज चंद्र जा पूजारी पत्थरन जा पूजारी अल कुफ्र मिल्लतु वाहिदा सारो कुफ्र पान में एक थी वियो उन जो यार गाल त बुधो मोहम्मद अल्लाह जा जी तलवार एड़ी घुमाई आ जो सारन के माफ न कयो थे बुतन जे पूजारन के माफ न कई पानी जे पूजारन के माफ न कई सिज जे पूजारन के माफ न कई काटनी कब्रुन जे पूजारन के माफ न कई के तो बियो कोई इलाह ना है गल्ला सारो कुफ्र पान मिली वयो मुझे साईं करीम साहब के खिलाफ कई साजिशूं कयूं के मल चवन जादूगर आ केरी मल चवन साहिर आ केरी मल चवन मजनू आ अल्लाह अकबर एक दफे अचे तो मुझे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफद आयो काफरन जो सवाल खणी आया अचे सवाल कयो सांजे फरमा सुबह बुधाइंदो मां
वरी साईं मत फरमायो ॿिए ॾींहं ते आया वरी साईं फरमायो सुबुह ॿुधाईंदो मां वरी ॿिए ॾींहुं आया टे ॾींहं वरी आया साईं फरमायो सुबुह ॿुधाईंदो सां अल्लाह पाक फरमायो वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फाइलुन ज़ालिक गदन इल्ला यशा अल्लाह ओ मुंहिंजा महबूब कॾहिं बि ईअं न चइजांइ त हे कमु मां पंहिंजो पाण कंदुसि हे कमु मां कंदुसि ईअं चइजांइ जेका ॻाल्हि हुजे उन जे पोयों इंशा अल्लाह ज़रूर चइजो अॼु बि आहे जेका ॻाल्हि हुजे चइबो आहे इंशा अल्लाह हुकुम आहे हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे हिकिड़ो माण्हू निकितो जी पिड़ी हूंदी आहे वापार ते वठी रस्ते में महिमान उन महिमानी के सब हाल वाले सब बच्चे मां घरा निकतो हां घोड़ो खपता सुबानी पिड़िया कंडियारे में घोड़ो वठन के बा इंशाल्लाह चाओ के चाजी इंशाल्लाह पैसा कहीं निकतो हां घरो इरादो कर निकतो हां पैसा मुझे खीसे जेब माने इंशाल्लाह छो चवा हेलो वयो के जवान होया पिड़िए ते समझो था न जवान कतरण वाला उन जो खीसो कतरी जी हथ जो है तो का शय काने खाली मोटो वरी बोने के बाद हाल वाल जैसे घरों निकतो से इंशाअल्लाह पैसा खाई निकतो से इंशाअल्लाह इरादो कर निकतो से इंशाअल्लाह तो रात रहे से इंशाअल्लाह सुबह जो से पिड़िए दे सही पैसा निकलिया खाली मोटो इंशाअल्लाह के बाजे मुंड में इंशाअल्लाह चवे ते हता दी थई ना अल्लाहु अकबर मुझे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ प्रोपगंडा शुरू कयो चवन लगा मोहम्मद करीम साज़म अल्लाह रुसी वयो अल्लाह नाराज थी वयो अल्लाह कावड़ जी वयो अबू लहब जी घरवारी या बकवा थी करे पई अल्लाहु अकबर मुझे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तबीयत बाहर पयो अखिन मुबारक मुल्क मुबारक अचे वया आसमान दिलगा खजी वया ओ जहान जा पालींदड़ माखे मजनू चयो वियो पर मुझे तबीयत बाहर न पयो मुझा अल्लाह मुखे शायर चयो वियो मुझे तबीयत बाहर न पयो मुझा अल्लाह मुझे बिलाल के टांडन ते सुमारियो वियो पर मुखे एतरो तबीयत बाहर न पयो मुझे अल्लाह मुझी सुमये बदर थी वई मुझे तबीयत बाहर न पयो हाने मुशरिक बकवा था कर पिया त मोहम्मद का अल्लाह कावड़जी वयो अल्लाह रुसी वयो अल्लाह नाराज थी वयो अल्लाहु अकबर अल्लाह फरमा जिब्रील जी रब्बे जलील जिब्रील वन मुझे हबीब के वनी तसल्ली दे अमर तकाने जो तसल्ली जैसे अब्बू तकोने जो तसल्ली जैसे दादो तकोने जो तसल्ली जैसे रिश्तेदार सब दुश्मन पर जी इबादत मुझे अरबी मोहम्मद यतीमन जो यारा यतीमन जो सरदारा अरबी मोहम्मद के खुद रब पान तसल्ली तो जा से की वनी तसल्ली सीधी तरह ना मा वदा कर रब्बु का व मा कला न तो खां जुदा जो न तो खां रुठवान पर मोहब्बत वारो लक़ब किया अल्लाह फरमा तो जिब्रील मुझे हबीब के वनी चो वज़ुहा वल्लैली इज़ा सजा मुझे हबीब के वनी चो मुझा महबूब मां अल्लाह के तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम मुझा महबूब मां अल्लाह के तुझे कारण जुल्फन जो कसमा वज़ुहा वल्लैली इज़ा सजा जे मोहब्बत जैसा हुदिया उनके जबा मुखे तुझे सिर जो कसम माके तुझे हुस्न जो कसम अल्लाहु अकबर रब्बे जुल जलाल तो फरमा मुझा महबूब तुझे चेहरो ठाई दरबी मां त तुझे चेहरे जो कसम खण दरबी मां कुर्बान वञा वो नबी तवा सा के मिलियो आ टाइम ना आज तफसील ते वञा वज़्ज़ुहा वल्लैली इज़ा सजा
मा वद्दाक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा सुणा जिब्रील मुंहिंजे हबीब खे चओ न तोखां रुठो आहियां न तोखां जुदा थियो आहियां। जॾहिं नंढो है अल्लाह अकबर अब्बो तुंहिंजो तूं अमड़ जे पेट में है मां अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त कई। जॾहिं वरी तूं अमड़ जे पेटां ॼाए अल्लाह अकबर तुंहिंजी अम्मा फौत थी वई 6 साल जी उमिरि में मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे। 8 सालनि जी उमिरि ते पहुते तुंहिंजो ॾाढो फौत थी वियो मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे। मुंहिंजा महबूब न तोखां जुदो आहियां न तोखां रुठो आहियां न जुदा थियो आहियां। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ये तुझी दिल आज़ारी था कर फिक्र न कर मुंहिंजा महबूब गलती न कर। इब्तिदा खां पोयों वक़्तु तुंहिंजो अञा शान वारो इब्तिदा खां पोयों वक़्तु तुंहिंजो अञा मर्तबे वारो इब्तिदा खां पोयों वक़्तु तुंहिंजो अञा मक़ाम वारो। अल्लाह अकबर। जॾहिं अब्दुल्ला जे पुठी में उन खां जॾहिं आमिना जे पेट मां आयो मुंहिंजे साईं जो उहो वक़्तु अञा शान वारो जो जबल भी आमिना जो सलाम पिया कनि। जबल भी चवनि पिया त बुशरा लक आमिना आमिना तोखे मुबारक आहे जो तुंहिंजे पेट में काइनात जो रसूल आयो आहे। वण भी आमिना जो एतिराम कनि पिया बकरियूं भी अमड़ आमिना जो एतिराम कनि पियो। अमड़ आमिना जे बदन मुबारक खां जॾहिं मुंहिंजा साईं दुनिया में आया उहो वक़्तु अञा शान वारो जो नूरानी मलाइकनि जूं कतारूं बणिजी वियूं मोहम्मद जे चेहरे जे दीदार जे लाइ। दुनिया वारो रब्बे काबा जो कसम वरी अमड़ आमिना जे घरां जॾहिं दाई हलीमा मुंहिंजे साईं खे खणी हली आहे उहा सवारी जेका तेज़ थी सारे सवारनि खां अॻु वठी वई आहे उहो वक़्तु मुंहिंजे साईं जो अञा शान वारो। वरी हलीमा जे घर मुंहिंजा साईं पहुता हलीमा जो घर बरकतनि सां भॼी वियो उहो वक़्तु मुंहिंजे साईं जो अञा शान वारो। अल्लाह अकबर। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अल्लाह फरमा मुंहिंजा महबूब इब्तिदा खां तुंहिंजो वक़्तु पोयों अञा शान वारो। वरी जॾहिं मके जे अंदरि मुंहिंजो साईं नबूवत जो ऐलान थो करे उहो वक़्तु मुंहिंजे साईं जो अञा शान वारो। अल्लाह फरमा मुंहिंजा महबूब ताइफ़ जे अंदरि जेका तुंहिंजी नाले मुबारक खून सां भरी मुंहिंजे तौहीद जे ॿुधाइण जे करे मुंहिंजा महबूब उहो वक़्तु तुंहिंजो अञा शान वारो। वरी जॾहिं मां रब तोखे हुकुम कयो मको छॾे हिजरत करे मदीना अच मुंहिंजा महबूब जॾहिं जबलनि जो सफ़र पे कई उहो वक़्तु तुंहिंजो अञा शान वारो। मुंहिंजा महबूब जॾहिं गार जे अंदरि पहुते उहो वक़्तु मुंहिंजे साईं जो अञा शान वारो। अल्लाह अकबर। बदर जे मैदान जे अंदरि मुंहिंजो साईं पंहिंजी फ़ौज जी कमान संभाले उहो वक़्तु अञा साईं जो शान वारो। ऊद जे मैदान में मुंहिंजो साईं पंहिंजे फ़ौज जी कमान संभाले उहो वक़्तु मुंहिंजे साईं जो अञा शान वारो। पर ॿुधो दुनिया वारो क़यामत जो ॾियारो थींदो सारा नबी मौजूद हूंदा यौम यजमउल्लाहु रुसूल सारा नबी वली जमा हूंदा पर शिफा जो झंडो मुंहिंजे अरबी मोहम्मद खे रब ॾींदो उहो वक़्तु मुंहिंजे साईं जो अञा शान वारो। पर क़यामत जो ॾियारो थींदो रब्बे ज़ुलज़ला जे तरफ़ां हुकुम थींदो ओ मुंहिंजा महबूब हौज़ कौसर तोखे मां अता कयो आहे। इन्ना अतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानियक हुवल अबतर। मुंहिंजा महबूब उन कौसर जा प्याला भरींदो पंहिंजी उम्मत खे प्यारींदो वञ उहो वक़्तु मुंहिंजे साईं जो शान वारो। पर दुनिया वारो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो सारा नबी जन्नत जे दर ते ईंदा। आदम अलैहिस्सलाम खे जन्नत जो दरवाज़ो खड़काईंदो जन्नत जा दारोगा अंदरि बीठा हूंदा जन्नत जा सारा दरवाज़ा बंदि हूंदा पुछा थे दी मंदकल बाब दरवाज़ो जन्नत जो कंहिं खड़कायो आहे आदम सफ़ील्ला साईं तूं सचो नबी आहे पर अञा दर को न खुलंदो ईंदो नूह नजीयुल्ला केरा नूह नजीयुल्ला साईं सचो नबी आहे पर अञा दर को न खुलंदो। आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं सारा नबी जन्नत जे दरवाज़नि ते कतार खां बीठा हूंदा। मुंहिंजो अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो काइनात जो रसूल ईंदो अल्लाह जो हबीब ईंदो शफीउल मुज़नबीन ईंदो रहमतल आलमीन ईंदो अचे जन्नत जो दरवाज़ो खड़काईंदो जन्नत जा दारोगा पुछंदा साईं केरा जन्नत जे दरवाज़े खड़काइण
वारो मुझो सही चौंदो मोहम्मद रसूलुल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खुली वींदा वो वक्त मुझे सही जो शान वारो अल्लाह अकबर पर बियो मुफस्सिल लिखो अल्लाह फरमा मुझा महबूब हिन वक्त तुझे हथ ते बैयत करण वाला थोड़ा हन गणती न कर तुझी मेहनत रंग लाईंदी तुझी मेहनत रंग लाईंदी ओ जागा रंग लाईंदा इयो तुझो जो खून उड़ो न नाले मुबारक में पियो इयो खून रंग लाईंदो हिन वक्त थोड़ा हन पर को वो वक्त तो के देखारींदुस मुझा महबूब जादे तू मोह कंदे तादे तो मोहम्मद जा परवाना बिठाओ इज़ा जा नस्रुल्लाहि वल फतह वराइत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा अल्लाह पाक फरमा वल सौफ युतीका रब्बुका फतरजा ओ मुझा महबूब गणती न कर जाते सारा एक बेखा बेजार होदा यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबी वसाइबतिही व बनीह इन ज़लज़लतस्साअत शैउन अज़ीम यौम तरौना तज़हल कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़अत व तज़अ कुल्लु ज़ात हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद मुतिईन मुक़नी रुऊसिहिम ला यरतद्दु इलैहिम तरफ़ुहुम व अफ़इदतुहुम हवा जे जो वो वक्त होंदो जो अबो पुट के कोन सुञाणंदो अमण ॼाणी के कोन सुञाणंदी हिक ॿिए खां बेज़ार होंदा रिश्ता टुटी वेंदा वो सत ॾियारो मां अल्लाह जे हिसाब किताब जो ॾियारो उन ॾियारे माण्हुनि जो अखियूं छिकजी वेंदियूं जो फिटे भी कोन सघंदा अल्लाह फरमा मुझा हबीब गणती न करे उन दी मां रब तो के दे दींदो मां जो तू राजी थी वींदे और दुनिया चोंदी है तो बाबा हे नबी ये शफाअत की कोन मन चले दिमाग खराब थव शफाअत जो इनकारी कुरान जो इनकारी है शफाअत नबी जी त बी शया पर बुजुर्ग आलम का पूछो तो कुरान जो हाफिज बा अमल भी क़यामत जे ॾाड़े अल्लाह उनके चवंदो ओ मुझे कुरान जे मथे अमल करण वारा अज हे दिया तो दुनिया के तुझो मकाम ॾेखारे अदा हेते एमएनए एमपी तां के दींदा न टिकेटू नौकरी दींदा न हां छो त बाबा से असा तो के वोट क्या है बाबा ता मेहरबानी हाने हे तां के गर्ज स्कूल है ही शय है अल्लाह चवंदो मुझा बाना तो दुनिया में मां रब जी किताब ते अमल कयो अज हेडे आ सही आ हुकुम थींदो तो कुरान ठाए ठाए पढ़ंदो वन डाके ते पैर रखंदो वन जाते कुरान जी आखिरी आयत आ उते तुझे रहण जी फ्लैट 4660 आयतों कुरान जो अल्लाह अकबर उनजा घर जा भाती मुशरिक कोई काफिर न हुजे जो तो मुशरिक के काफिर मतो जन्नत हराम आ जेकर टाइम हो जा त मां कुरान में साबित किया त काफिर जे मथा भी जन्नत हराम आ मुशरिक मथा भी जन्नत हराम आ केरी भी इबादत करे बल सजदा करे सदका करे अल्लाह सा शरीक कहीं रब वड का भी शय कबूल काने इसका अल्लाह फरमांदो गुनाह देखे तुझा मिट माटा दी ते करीब 10 जेके जहन्नम जी सजा जा हकदार बणिया न गुनाह दे करे हाफिज है दिया अज मां अल्लाह तो के परमिट तो जा उनी दान के पान सा गड वठ जन्नत दे वन जो कुरान जे सदके दान दी तू सिफारिश कर आलिम बा अमल 70 मान जी सिफात कर नबी जी शफाअत जो इनकारी केरा मंदल लदी यशफा इंदहु इल्ला बिल शफाअत थींदी अल्लाह अकबर पर जरे इजाजत में जरे हजरत अबू हुरैरा रजी अल्लाह ताला अन्हु खान वाता बसेर बात कर मां दुआ तो करा फरमाया मां साईं सा गड बैठो
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना आवाज कौन तो मोहम्मद वाली व सहाबी व अज़वाजी व अहल बैती व अजमईन। अजा बुर्रा फरमायो रज़ी अल्लाह ताला मां साईं सां गॾु वेठो साईं वटि गोश्त आयो भुगल साईं जन रान जो गोश्त पसंदि कंदा बकर जी रान भुगल गोश्त साईं जन चके खाई मारी निहारे मूंखे चवनि पिया अबू हुरैरा जी साईं अबू हुरैरा क़यामत जो ॾाढो थींदो मां पूरे आदम जे औलाद जो सरदार हूंदुसि अना सैयद वलद आदम यौमल क़ियामा वला फ़ख्र। मुझे साईं फरमाते क़यामत जे ॾिहाड़े पूरी आदम जी औलाद जो मां मोहम्मद सरदार हूंदुसि पर मां फ़ख्र नथो कयां। आज अबू राज को सिंह बिल्कुल सांझा फरमा अबू रा की भला बुध सही बुधायो सांझा फरमा अबू रा क़यामत जो सख्त ॾिहाड़ो हूंदो सारा माण्हू परेशान हूंदा सारा माण्हू परेशानी में मुब्तला हूंदा सब पाण में हिक ॿिए खे चवंदा बा हलो त कंहिंखे अर्ज़ कयूं त अल्लाह खे अर्ज़ करे त अल्लाह फ़ैसिलो त करे पोइ जेको बि फ़ैसिलो थिए छो त सब माण्हू परेशान हूंदा दुनिया जी कोरट में थोरो इंतज़ार थींदो आहे त कहिड़ी परेशानी होंदी वो तो वाहिदुल क़हार जी कोरट होंदी। मुझे सही फरमायो सब आदम अलैहिस्सलाम वटींदा आदम अलैहिस्सलाम उनके मोटाइंदो ताज मां अल्लाह के अर्ज़ नथो कयां अल्लाह जलाल मां इंदा नूह अलैहिस्सलाम वटि साईं तू सानी आदम अल्लाह के अर्ज़ कर केडी परेशानी आ अल्लाह के अर्ज़ कद फैसलो करे नूह अलैहिस्सलाम भी मोटाइंदो त मां अल्लाह के अर्ज़ नथो कयां अजो अल्लाह डाडो कावड़े गुस्से में अज मां अल्लाह से नथो ॻाल्हाए सघां ईंदा खलीलुल्लाह वटि संजय फरमाए त खलीलुल्लाह भी जवाब ॾींदुनि त मां अल्लाह से नथो ॻाल्हाए सघां साईं तू अल्लाह जो दोस्त मेहरबानी कर बाबा अल्लाह जलाल मां अज मां अल्लाह से नथो ॻाल्हायां संजय फरमाए सब निबड़ थींदा ईंदा मूसा अलैहिस्सलाम वटि मूसा अलैहिस्सलाम के चवंदासीं लक़ब तुंहिंजो कलीमुल्लाह अल्लाह सां कलाम कंदड़ है अल्लाह के अर्ज़ कर द फैसलो शुरू थे कलीमुल्लाह जवाब दींदो अज मां अल्लाह के अर्ज़ नथो कयां अल्लाह जलाल मां संजन फरमायो ईंदा ईसा अलैहिस्सलाम वटि ईसा अलैहिस्सलाम चवनि तुंहिंजो लक़ब रूहुल्लाह है अल्लाह के अर्ज़ कर ईसा अलैहिस्सलाम जवाब दींदो मुझे सही फरमाता ईसा अलैहिस्सलाम चवंदुनि अदा मां भी अल्लाह सां नथो ॻाल्हाए सघां पर हिकु जान तव्हांखे ॿुधायां थो अॼु अल्लाह के अर्ज़ कंदो तो वही कंदो सही बुधा त काॾे वञो ईसा अलैहिस्सलाम चवंदो उन जान जो नालो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सब चओ सल्लल्लाह ॾाढे चओ यार ॾाढे चओ न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमा सब मां वठी साईं सभिनी मोटायो तो ॾे आयो साईं फरमाइंदो यो कम तो मुंहिंजो साईं फरमाई मां अल्लाह जे सजदे में किरी पवंदुसि समझो था सजदो कंजो ॻाल्हायो सजदो कंजो कयो ला तस्जुदू लिशम्सि वला लिलक़मर अल्लाह फरमाए ये पेशानी गैरन आडो न झुकाए जो ये पेशानी घोड़न आडो न झुकाए जो ये पेशानी काठन कलम अलमन जे आडो न झुकाए जो ये पेशानी कब्रन जाडो न झुकाए जो ये पेशानी सिज चंद आडो न झुकाए जो सेकंड जी आडो झुकायो वसजुदू लिल्लाह अगर तवा जो पूरो वजूद सजदे वाली हालत होजे त मां अल्लाह जे आडो होजे जो त अल्लाजी खलक़ मां का सिवा जंजी आडो झुको था उहे त मुंजा पैदा कयल हन पत्थर मुंजा पैदा कयल सिजो अल्लाह जो पैदा कयल चंद्रो अल्लाह जो पैदा कयल सितारा अल्लाह जा पैदा कयल वली अल्लाह जा पैदा कयल गौस अल्लाह जा पैदा कयल नबी अल्लाह जा पैदा कयल अल्लाह फरमाए सारी कायनात मखलूका खालिक मां हिक ज़ालिकुम रब्बुकुम खालिक कुल शै अल्लाह अकबर साईं फरमायो मां सजदे में किरी पवंदुसि अल्लाह जी तरफा हुकुम थींदो इरफा रासक या मोहम्मद सब चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरह के अल्लाह जे बंदे चयो अजीब जे तो पाचो पैगंबर कर तू शफाअत तोरी शाफी थींदो केर
ॾाढे चओ सुभान अल्लाह बस आखिर लफ्ज़न दुआ तो करा चे तो पहुचो पैगंबर कर तू शफात तोरी शाफी थींदो केर मिस्कीनन के महशर में पो दोस्त दिलासा ॾींदो केर जाते अबो दिलासो न ॾींदी ताते मोहम्मद शफात कंदी जाते अमड़ नहीं दई ताते मुस्तफा शफात कंदो जे तो पहुचो पैगंबर कर तू शफात तोरी शाफी थींदो केर मिस्कीनन के महशर में पो दोस्त दिलासा ॾींदो केर आदम ईसा मूसा मोटायो नूह खलीला तोड़े वरायो आदम ईसा मूसा मोटायो नूह खलीला तोड़े वरायो नबी सभई कंदा नफ़्सी नफ़्सी वाहिद ॾे अॼु वींदो केर पाछो पैगंबर कर तू शफात तोरी शाफी थींदो केर रब जी अदालत पैया कुर्सी हलिया मोहम्मद कर का सरसी रब जी अदालत पैया कुर्सी हलिया मोहम्मद कर का सरसी सभई तुझे साम पयासी तोरी साम भरींदो केर रहमत आलम सजदा ॾींदो कंहिंजो सजदो ॻाल्हायो ॻाल्हायो कंहिंजे आॾो झुकंदो रहमत आलम सजदा ॾींदो हुक्म खुदाई हिकदम ईंदो रहमत आलम सजदा ॾींदो हुक्म खुदाई हिकदम ईंदो प्यारा पैगंबर तुंहिंजा साल अॼु मां न मञा त मञींदो केर इर्फ़ रअसक या मोहम्मद रब चवंदो मुंहिंजा हबीब पेशानी मथे खण चओ त मां कयां रब पंहिंजे बान जो फ़ैसिलो शुरू कर ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वा खुदा वाला अल्हम्दुलिल्लाह।